सांसों जो प्यार उडरी उडरी थकुची पवंदे उडरी उडरी थकुची पवंदे कैसा अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया तवांजी पंहिंजी होस्ट सदफ भुट्टो तवांजे पंहिंजे प्रोग्राम द लेट नाइट शो में तवां सां गॾु हूंदसि 9 खां 11 बजे ताईं। मां तवां सां गॾु ऐं कंदासीं असां पंहिंजे प्रोग्राम में खोड़ सारी कचेरियूं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं ऐं खोड़ सारियूं अहिड़ी नॉलेज वारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके मूंखे कुझु सम्झण जे लाइ मिलंदियूं आहिनि, कुझु सम्झाइण जे लाइ मिलंदियूं आहिनि। वंस अगेन KTN जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में मां तव्हांखे भलीकार थी कयां वंस अगेन। ऐं जेके बि हिन वक़्तु मूंखे लाइव ॾिसो था, नंबर तव्हांजी स्क्रीन ते आहे, जल्दी जल्दी प्रोग्राम में कॉल करे शामिल थी वञो। तव्हांजा कुझु नाला जेके तव्हां मुंहिंजी वीडियो क्लिप्स ते सेंड कया हुया उहे बि मां तव्हांजा नाला पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदसि। वंस अगेन असांजो यूट्यूब ते चैनल आहे KTN एंटरटेनमेंट जे नाले सां। अॻियां तव्हां लिखंदव सदफ भुट्टो ऐं मुंहिंजा जेके रिसेंटली न्यू क्लिप्स आहिनि उन जे क्लिप्स जे इनबॉक्स में वञी तव्हां पंहिंजो ऐं पंहिंजे शहर जो नालो लिखो ऐं उहे नाला मां पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल कंदसि। मां पंहिंजी ॻाल्हियुनि पंहिंजे शो में जेकी मुंहिंजूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके मां करे ख़तमु करे चुकी हूंदी आहियां, बाद में जॾहिं मां पंहिंजो प्रोग्राम पाण बि ॾिसंदी आहियां त लॻंदो आहे त इंसान जे अंदरि खोड़ सारियूं ख़ूबियूं आहिनि जेके असां ॿियनि ताईं पहुचाए सघूं था। शर्त बानिस्बत इहा आहे त उहे बि असांजी ॻाल्हियुनि खे सम्झनि ऐं फॉलो कनि। त फॉर एग्ज़ाम्पल मिसालूं खोड़ सारियूं हूंदियूं आहिनि। हाणे त मां फस्ट इहो चवंदसि मोहबत जो एतबार, ॿ माण्हुनि जी जेकी अंडरस्टैंडिंग हूंदी आहे, जेकी मोहबत हूंदी आहे, मां पंहिंजे फस्ट डे खां वठी शुरू खां वठी मां इहा ॻाल्हि कंदी आहियां। ॾिसो इहा हिकिड़ी लाइफ जेकी आहे न हिकिड़ी चवंदा आहिनि मकाफ़ती अमल हूंदो आहे। हर ज़िंदगी जो हर स्टेप तव्हां जीअं आहियो तव्हांखे ओड़ा ई माण्हू मिलंदा। जेकॾहिं तव्हां बिल्कुलु ठीकु आहियो, ओके आहियो, लॉयल आहियो पंहिंजे पार्टनर सां त तव्हांखे अॻियां बि लॉयल्टी मिलंदी। पर हाणे 99% ॿिन्हिनि तरफ़ां किथे न किथे धोखो थी वेंदो आहे ऐं कंहिं बि असांखे न्यू पर्सन जे मथां असां जॾहिं ट्रस्ट कंदा आहियूं, असांखे उन जे मथां एतबार थींदो आहे, उहा इलाही मुश्किल ॻाल्हि आहे। ऐं मां जेकॾहिं पंहिंजी ॻाल्हि कयां त मां इलाही मुश्किल छोकिरी आहियां। मां पाण कॾहिं पाण में कंफ्यूज़ थी वेंदी आहियां त यार वॉट आई एम, मूंखे छो कंहिंजे मथां भरोसो न थींदो आहे। मां पंहिंजी फ्रेंड्स खे पाण एडवाइस ॾींदी आहियां जेके मुंहिंजी दोस्तियूं हूंदियूं आहिनि, यार तव्हां हिननि जे चकरनि में न पओ, कुझु बि न आहे, तव्हां पंहिंजे फ्यूचर खे ब्रॉड कयो, पंहिंजो सोचो, पंहिंजी लाइफ खे अॻिते सोचण जी कोशिशि कयो। ऐं इहे शयूं इहे थींदियूं रहंदियूं आहिनि लाइफ में। ॾिसो पार्टनर मोहबत में सपोर्ट करे या तव्हांखे त फाइनेंशियली तव्हांखे सपोर्ट करे ऐं मेंटली जेकॾहिं तव्हांजो कंहिंसां माइंड मैच थो थी वञे, माइंड जी ख़ासि वधीक इंपॉर्टेंस इहा ॻाल्हि हूंदी आहे त तव्हां जंहिंसां बि मोहबत कयो था या जेके पसंदि कयो था उहो तव्हांजे दिमाग़ खे सम्झे। तव्हांजे चवण खां पहिरियों ॾिसो इश्क ऐं मोहबत इन ॿ शयूं इहे आहिनि हिकिड़ी शइ पर आहिनि ॿई अलॻि अलॻि। इश्क ऐं मोहबत में छा थींदो आहे, उहो तव्हांखे पसंदि कयो, तव्हां उन्हनि खे पसंदि कयो था, तव्हां हिकु थी वियो, बसि ठीकु आहे। इश्क में छा थींदो आहे, हिकिड़ो माण्हू ॿिए ते मरंदो रहंदो आहे, पाण खे तबाह करे छॾींदो आहे, पर हुन सां हुनजी मोहबत थी वेंदी आहे। हाणे रहे थी ॻाल्हि अंडरस्टैंडिंग जी। अंडरस्टैंडिंग उहा मोहबत गहराई किथां थींदी आहे, ॿिए माण्हू जी केयर करण जी। तव्हां अलाए छो मूंखे मर्दनि जी इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। हर औरत जे अंदरि, हर छोकिरी जे अंदरि हिकिड़ो नंढिड़ो किथे न किथे ॿारु लिकियलु हूंदो आहे। उहे उन जूं शरारतूं, उहे उन जूं मस्तियूं, उहा हिन जी हिकिड़ी नेचुरल शइ हूंदी आहे। तव्हां जेकॾहिं उन जे अंदरि जे ॿार खे मारे छॾींदो, ख़तमु करे छॾींदो, उहा कीअं कंदा आहियो तव्हां, मां तव्हांखे ॿुधायां थी। तव्हां चवंदा आहियो पाणी ईअं छो था पीओ, हे कोई तरीक़ो आहे ॿारनि वांगुरु पाणी ईअं न पीबो आहे, मानी ईअं न खाइबी आहे, स्पून ईअं न खणिबो आहे, तव्हांखे कोई डिसिप्लिन आहे, तव्हां डिसेंट न आहियो, तव्हांजे अंदरि सेंस न आहे, नॉन सेंस शयूं चई आख़िरकार जॾहिं तव्हां हुनखे हिकिड़ी छोकिरी खे हिकु औरत ठाहे छॾींदा आहियो, हुनजी शयुनि खे ख़तमु करे हिकिड़ी माईअ में हुनखे तब्दील करे छॾींदा आहियो, पोइ तव्हांखे ॿाहिरि जूं मायूं सुठियूं लॻंदियूं आहिनि, ॿाहिरां जूं छोकिरियूं सुठियूं लॻंदियूं आहिनि, छो जे कारण उन्हनि जे अंदरि उहो ॿारु ज़िंदा हूंदो आहे। तव्हांखे पोइ उन छोकिरी खे, उहा ई छोकिरी जेके तव्हांखे पंहिंजे घर में हुई, तव्हां उनखे ॿाहिरि ॻोल्हणु शुरू करे छॾींदा आहियो त यार न इहा छोकिरी सुठी आहे, इन जे जेको मुंहं में हूंदो आहे चई छॾींदी आहे, इनखे जेको खपंदो आहे मूंखे चई छॾींदी आहे, हिन जे अंदरि ऐं मुंहिंजी लाइफ में असां में तकल्लुफ़ न आहे ऐं का शइ मां मना बि करे छॾियां, हीअ ज़बरदस्ती बि पंहिंजूं शयूं मूंखां मञाईंदी आहे। छो? इहे ॿारनि जूं आदतियूं हूंदियूं आहिनि, इहे हरकतूं ॿारनि में हूंदियूं आहिनि। हाणे असांजा जेकॾहिं ॿार हूंदा उहो चवंदा मूंखे ये शइ चाहिए कि मुझे अभी के अभी चाहिए, इहा हूंदी आहे ॿार जी ज़िद।
ऐं तव्हां उनखे प्यार सां सम्झायो कहिड़े बि असांखे बि पोइ दिलि में उहा शइ हूंदी आहे त न यार हिन इहा शइ घुरी आहे हाणे न आहे पर हाणे असांजो तजसुस असांजी सॼी जेकी तजजुद हूंदी आहे उन में लॻी वेंदी आहे त यार इहा शइ हिनखे वठी ॾियणी आहे भले पोइ हाणे थोरो टाइम खां पोइ या थोरे अरसे खां पोइ। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि कुझु शयूं लाइफ में अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जॾहिं असांखे उनजी ज़रूरत हूंदी आहे असांखे उन वक़्तु न आहिनि मिलंदियूं पर उहे वरी मिलंदियूं त एतिरे टाइम खां पोइ मिलंदियूं आहिनि पोइ उन्हनि जी अहमियत असांजी लाइफ में ख़तमु थी वेंदी आहे। फॉर एग्ज़ाम्पल जस्ट हिकिड़ो नंढिड़ो मिसाल आहे कहिड़े हिसाब सां ॿुधायां फॉर एग्ज़ाम्पल त मूंखे जेको आहे न रियल फ्लावर पसंदि आहिनि ठीकु आहे हिकिड़ी मिसाल आहे इहा या के सूट जे हिसाब सां तव्हां ॻाल्हायूं मूंखे हिकिड़ी जॻह जो हिकिड़ी ब्रांड जो हिकिड़ो पर्स पसंदि अची वियो आहे उहो इलाही महांगो आहे 20,000 जो 30,000 जो या 15,000 जो 10,000 जो। हाणे उहो पर्स 10,000 जो पर्स आहे ऐं मूंखे खपे मूंखे पसंदि अची वियो आहे मां उते ॾिसी आई आहियां मूंखे पसंदि आहे मूंखे खपे मां ॾींहं राति सोचां थी यार मूंखे पर्स वठिणो आहे मां पैसा जमा कयां थी मां पंहिंजी सेविंग कयां थी कहिड़े बि तरीक़े सां मूंखे 10,000 जमा करणु छो त मूंखे उहा पर्स खपे थी उहा मूंखे पर्स खपे मूंखे पसंदि आहे पर उन्हनि पैसनि खे जमा करण में उन शइ खे वठण में मूंखे एतिरो टाइम लॻी वियो 4-6 महीना या 2 महीना लॻी विया ऐं जॾहिं उहे पैसा गॾु थी विया ऐं जॾहिं मां उन शॉप ते वियसि उहो पर्स वठण जे लाइ मां पर्स वठी बि छॾियो पर उहा ख़ुशी कोन थी उहा ख़ुशी फील कोन थींदी इन वजह सां न त तव्हां वठी छॾियो उहा इन वजह सां त उन में टाइम मिलाए थी उहा शइ पुराणी थी वई उहा जॾहिं लेटेस्ट आई हुई तव्हांजो शौक़ु हुयो तव्हांजो क्रेज़ हुयो तव्हां उहा शइ वठी पंहिंजे 4 दोस्तनि खे ॾेखारियो उन्हनि जी बि थोरी एक्साइटमेंट वधंदी आहे त यार अच्छा हाणे शइ आई आहे हिन वठी बि छॾी यार इट्स टू मच लकी त इन सां हिकिड़ी ॿी माण्हू जो जेको आहे न हिकिड़ी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे त न यार जेको मूंसां गॾु आहे उहो मुंहिंजी फ़ौरन शयूं पूरी करे छॾींदो त मां हाणे हिन सां ठीकु आहे ओके पर इन जो मतिलबु इहो न आहे त तव्हां बंगलो घुरी छॾियो कार घुरी छॾियो तव्हां डायमंड जो सेट घुरी छॾियो हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि कई आहे मां शयुनि जी ॻाल्हि कई आहे कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके उन वक़्तु न मिलनि पर उन वक़्त खां पोइ मिलनि न पोइ उनजी उहा एक्साइटमेंट उहा ख़ुशी उहा शइ ख़तमु थी वेंदी आहे तव्हां ॿियो कोई उनखे वठी ॾे पर जेकॾहिं तव्हांजो महबूब तव्हांजो पसंदीदा शख़्स उन में औरत हुजे या मर्द हुजे जेकॾहिं तव्हां कोई विश करे थो ॾिसो मर्द त हूअं ई छोकिरा त हूअं ई न घुरंदा आहिनि उहो तव्हांजी फीलिंग्स ॾिसंदा आहिनि त तव्हां उन्हनि खे पंहिंजे दिलि सां छा था ॾियो छा उन्हनि जे लाइ वठो था तव्हांजी नज़र में उन्हनि जी वैल्यू छा आहे ब्रांड इंसानु पाण हूंदो आहे ब्रांडेड शयूं न हूंदियूं आहिनि शयुनि ते न आहे मरबो त हे ब्रांडेड हो ब्रांडेड नो इंसानु जेको पाण पाईंदो उहो पाण ब्रांडेड हुजे उहो पंहिंजी वैल्यू पाण ठाहींदो आहे ऐं उहे छोकिरियुनि जे लाइ बि मां इहो चवंदसि उहे छोकिरियूं बि ग़लति हूंदियूं आहिनि जेके हिकु हुन सां सभिनि सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे ऐं जॾहिं उन्हनि जे फ्रेंड खे ख़बर पवंदी आहे त उहा धोखो न ॾियणु घुरिजे हिकिड़े माण्हू सां रहो सिंसियर रहो ऐं लॉयल रहो लॉयल्टी इज़ टू मच इम्पॉर्टेंट इन योर लाइफ जेसि ताईं तव्हां पंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ो एम न ठाहींदो हिकिड़ो रस्तो न ठाहींदो त तव्हां भटकंदा रहंदो पोइ तव्हांखे पाण ख़बर न पवंदी। अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे मां सम्झायां जॾहिं तव्हांजो नसीबु तव्हांजो लक खुलंदो आहे न हिकिड़ी जॻह तां हिकिड़ी शइ तव्हांखे मिलणु शुरू थींदी आहे त 10 माण्हू उन ई माण्हू ते हेवी थींदा आहिनि पहिरियां तव्हां उन्हनि खे नज़र कोन पिया अचो जॾहिं जॾहिं उन सां तव्हांजी मोहबत न हुई हाणे तव्हांखे 10 माण्हू अञा बि हो बि प्रपोज़ करे थो हो बि प्रपोज़ करे थो हो बि प्रपोज़ करे थो पर तव्हांखे उन शख़्स जो हथु नाहे छॾिणो जंहिं तव्हांखे बुरे वक़्त में तव्हांजो हथु पकड़ियो जंहिं तव्हांखे ऊंधे में अंधेरनि में तव्हांजो साथ ॾिनो ऐं जंहिं हर उन वक़्तु उन इंसानु न सोचियो त तव्हां छा आहियो कहिड़े वक़्त में आहियो कहिड़े कंडीशन में आहियो तव्हांजी हर प्रॉब्लम हर उन में फ़ैसिले में तव्हां सां गॾु हुयो ऐं हुन तव्हांखे सहारो ॾिनो उहो सोचियो त यार ठीकु आहे शयूं आहिनि गुज़री वेंदियूं वक़्तु चवंदा आहिनि हर ज़ख़म जो मरहम आहे वक़्त सां गॾु गॾु सभु शयूं थींदियूं रहंदियूं आहिनि ठीकु थी वेंदियूं आहिनि इहा ॻाल्हि मुंहिंजी लाइफ जो एक्सपीरियंस आहे मुंहिंजी कोई एॾी वॾी उमिरि न आहे पर जेकी बि तकलीफ़ूं मूंखे लॻंदियूं आहिनि त हाणे इलाही वॾी मुंहिंजे लाइ नंढी में नंढी तकलीफ़ बि इलाही वॾी थी वेंदी आहे छो त मूंखे बर्दाश्त करण जी आदत न आहे मूंखां तकलीफ़ बर्दाश्त कोन थींदी आहे पर मां वरी बि चवंदी आहियां त मूं में इलाही सब्र आहे इलाही बर्दाश्त जी हद बि आहे ऐं मां हर वक़्त खे मुंहुं ॾिनो आहे मां ॾुखियो वक़्तु बि ॾिठो आहे मां सुठो वक़्तु बि ॾिठो आहे पर अल्हम्दुलिल्लाह मां हेतिरे अरसे में मीडिया में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजी रिस्पेक्ट पंहिंजी इज़त कमाई आहे पंहिंजी इज़त सां रहंदी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह ॿी ॻाल्हि ॾिसो
माण्हू चवंदा आहिनि त असां मीडिया में आहियूं, असां कंहिं शयुनि में नो मतिलबु असां ॾिसंदा न आहियूं, असांखे पेशेंट ॾिसो मां नमाज़ 5 वक़्त जी पढ़ंदी आहियां अल्हम्दुलिल्लाह। नमाज़ पॉसिबल ई न आहे त मां छॾे ॾियां, थी सघे थो मे बी मां तहजुद बि पढ़ंदी आहियां। मतिलबु मूंखे सुकून मुंहिंजो जेकॾहिं मूंखां कोई पुछे न तव्हांजो सुकून जो जज़ीरो छा आहे, कहिड़ो कमु कंदा आहियो तव्हांखे सुकून मिलंदो आहे, हिकिड़ो जॾहिं राति जो मां पंहिंजे नंढड़े खे हक़ करे सुम्हंदी आहियां, ॿियो मुंहिंजी नमाज़, मां उहे शयूं नथी छॾे सघां। उन में जेकी मां दुआ घुरां ऐं बिल्कुलु हिकिड़ो हूंदो आहे असां ॾिसो दुआ घुरण जी बि मां तव्हांखे हिकिड़ी टिप ॿुधायां थी। दुआ घुरण जो बि हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे। हिकिड़ी माई चवंदी आहे असां चवंदा आहियूं पाणी खणी अचो यार मूंखे पाणी पीअणो आहे, ठीकु आहे। अच्छा इहा ॻाल्हि मां तव्हांखे इतां ई पंहिंजी ॻाल्हि खे ज़रूरु कंटिन्यू कंदसि, पर वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो, हलंदासीं ब्रेक जे तरफ़। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं, असां सां गॾु रहो। तोखे छा खपे छा खपे, कुंवारड़ी तोखे छा खपे। ओ चरी पहिरियों चंड थई छोती छिरकी ॾे तूं चई, चरी पहिरियों चंड थई छोती छिरकी ॾे तूं चई। हाय लाडल रे मां छा चवां लाडल रे मां छा चवां, हो मूं त पहिरियों चंड ॾिठो माणे मूं करायो मिठो, मूं त पहिरियों चंड ॾिठो माणे मूं करायो मिठो। लाडल रे मां छा चवां लाडल रे मां छा चवां। आयो सावण निकतो सल्लो आण्या मुंडी या को छल्लो आण्या मुंडी या को छल्लो। लाडा छा कंदसि मां छल्लो मूंखे आणे दे तूं पल्लो पल्लो सीरे खां बि भलो पल्लो सीरे खां बि भलो। हाय हाय कुंवारड़ी तोखे छा खपे पल्लो खपे, कुंवारड़ी तोखे छा खपे। ओ चरी ॿियो चंड थई छोती छिरकी ॾे तूं चई, ओ चरी ॿियो चंड थई छोती छिरकी ॾे तूं चई। हाय लाडल रे मां छा चवां लाडल रे मां छा चवां। वॾो कंदो आ बेज़ार आण्या कंगण या को हार, आण्या कंगण या को हार। लाडा छा कंदसि मां हार मूंखे आणे दे आचार, चहिरो चहिरो चशकेदार चहिरो चहिरो चशकेदार। कुंवारड़ी तोखे छा खपे आचार खपे, कुंवारड़ी तोखे छा खपे। ओ चरी टीयूं चंड थई छोती छिरकी ॾे तूं चई, चरी टीयूं चंड थई छोती छिरकी ॾे तूं चई। हाय हाय लाडल रे मां छा चवां लाडल रे मां छा चवां। आई आंसू मंझ ॾियारी आण्या फुल्ली हीरन वारी, आण्या फुल्ली हीरन वारी। खाती फुल्ली हीरन वारी तंहिंखां आणे ने सोपारी, भुगल सुरही सौंफुन वारी भुगल सुरही सौंफुन वारी। हाय हाय कुंवारड़ी तोखे छा खपे सोपारी खपे, कुंवारड़ी तोखे छा खपे। ओ चरी चोथों चंड थई छोती छिरकी ॾे तूं चई, चरी चोथों चंड थई छोती छिरकी ॾे तूं चई। अल्लाह लाडल रे मां छा चवां, हाय लाडल रे मां छा चवां। आई कत्ती पवंदासी आण्या तोलाए वॻा 20, आण्या तोलाए वॻा 20। छाजा वॻा 20 आणे ने चटणी ऐं बीह, माखी मखण सचा घी माखी मखण सचा घी। कुंवारड़ी तोखे छा खपे छा खपे, कुंवारड़ी तोखे छा खपे। ओ चरी पंजो चंड थई छोती छिरकी ॾे तूं चई, चरी पंजो चंड थई छोती छिरकी ॾे तूं चई। अल्लाह लाडल रे मां छा चवां लाडल रे मां छा चवां। आई आहे नाहे रिहान आण्या तोलाए खूब खटाण, आण्या तोलाए खूब खटाण। आणी घुर्जे कान खटाण आणे ने तूं जीरो जान, खाजा पिस्ता मेज़ा आण खाजा पिस्ता मेज़ा आण। हाय कुंवारड़ी तोखे छा खपे अखरोट खपे, कुंवारड़ी तोखे छा खपे। ओ चरी छौं चंड थई छोती छिरकी ॾे तूं चई, चरी छौं चंड थई छोती छिरकी ॾे तूं चई। अरे लाडल रे मां छा चवां, अबो लाडल
आणिया तो लाइ कंबल कारो लाडा छा लाइ कंबल कारो आणे नेखी चंडो खारो कंदस खूब वरिंदे वारो कंदस खूब वरिंदे वारो कुंवारड़ी तोखे छा खपे वड़ी खपे कुंवारड़ी तोखे छा खपे ओ चरी सतो चंड थई छोती छिरकी दे तू चई ओ चरी सतो चंड थई छोती छिरकी दे तू चई हाय हाय लाडल रे मां छा चवा लाडल रे मां छा चवा आयो माघ वयासी लही आणी 10 नोटन जी थई आणी 10 नोटन जी थई छा कभी नोटन जी ठही तंहिंखां आणे ने तू ॾई वेंदा सूर समूरा लई वेंदा सूर समूरा लई कुंवारड़ी तोखे छा खपे ॾही खपे कुंवारड़ी तोखे छा खपे ओ चरी अठो चंड थई छोती छिरकी दे तू चई चरी अठो चंड थई छोती छिरकी दे तू चई मिठा लाडल रे मां छा चवा लाडल रे मां छा चवा फुल्लो फगुण फूल जवान आणी 10 रेशम जो थान आणी 10 रेशम जो थान छा कबो रेशम जो थान आणे ने मद्रासी पान पापर सीरो ऐं पकवान पापर सीरो ऐं पकवान कुंवारड़ी तोखे छा खपे कुंवारड़ी तोखे छा खपे ओ चरी नाव चंड थई छोती छिरकी दे तू चई चरी नाव चंड थई छोती छिरकी दे तू चई भला लाडल रे मां छा चवा लाडल रे मां छा चवा सूर पवन का हाणे सरस सूर पवन का हाणे सरस थोड़ो तरस आण्या साड़ी आण्या पर्स मोगा जल्द वठी अच नर्स मोगा जल्द वठी अच नर्स थोड़ो तरस मोगा जल्द वठी अच थोड़ो नर्स तरस त आण्या नर्स मोगा जल्द वठी अच नर्स थोड़ो तरस त आण्या नर्स लाल वधायो कको भले करे जायो लाल वधायो कको भले करे जायो भले करे जायो मुझे को तू घर आयो भले करे जायो मुझे को तू घर आयो लाल वधायो मुझे को तू घर आयो लाल वधायो मुझे को तू घर आयो पवंदे उडरी थकजी पवंदे कैसा तुझो वेलकम बैक नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भली कार थी कयां तव्हांखे मां केटीएन जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में मां जी लास्ट गुफ्तगू छॾे वई हुयसि त दुआ जो बि हिकिड़ो घुरण जो बि पंहिंजो तरीक़ो हूंदो आहे असां जंहिं शिद्दत सां घुरंदा आहियूं उहे शयूं त लिटरली 110% मिलंदियूं ऐं असां जेको घुरंदा आहियूं फला 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 ठीकु आहे असीं क़बूल कर त पोइ मिलंदी बि शयूं ओड़े तरीक़े सां पोइ फला 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 पोइ तव्हां इंतज़ारु कयो तव्हांजी शिद्दत तव्हांजी मोहबत तव्हांजी चाहत तव्हांजो इंट्रस्ट ॾिठो वेंदो आहे त तव्हांजी केतिरी शिद्दत आहे ॿिए माण्हू खे हासिलु करण जी या उहा शइ तव्हांखे पाइण जी या उन जी तरफ़ अॻिते वधण जी तव्हांजी शिद्दत ॾिठी वेंदी आहे ऐं चवंदा न कहिड़ी बि शइ जे पोयां जॾहिं तव्हां लॻंदा आहियो तव्हां हिकिड़ो एम ठाहे छॾियो त न मूंखे हीअ करिणो आहे मूंखे इन तरफ़ निकिरणो आहे अॻिते वधिणो आहे उहा शइ ज़रूरु थींदी न पर जेकॾहिं तव्हां सोचो था त इहे शयूं थी वेंदियूं ॾिठी वेंदी करे वेंदासीं त इहा शइ पॉसिबल आहे एनीवे कुझु नाला आहिनि प्रोग्राम में मां उहे शामिलु कयां थी उन खां पोइ असां पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं सभ खां पहिरियां आसिफ़ बलोच फ्रॉम दुबई खां थैंक यू सो मच आसिफ़ बलोच तव्हां असांखे यादि कयो एतिरो परे खां वंस अगेन थैंक यू सो मच ऐं ॿियो नालो आहे अली मोहम्मद इब्रानी मोरो खां थैंक यू सो मच अली मोहम्मद टियों नालो आहे
फरमान अली भुट्टो डहरकी खां फरमान अली भुट्टो थैंक यू सो मच। मां तव्हांजो नालो पंहिंजे प्रोग्राम में शामिल करे छॾियो आहे ऐं जेके बि हिन वक़्तु असांखे ॾिसनि था प्लीज़ तव्हां बि पंहिंजो ऐं पंहिंजे शहर जो नालो असांखे सेंड कंदा रहो जीअं मां तव्हांजा नाला पंहिंजे प्रोग्राम में शामिल करे सघां। ॿियो नालो आहे आसिफ़ लाशारी सांगड़ खां थैंक यू सो मच आसिफ़ लाशारी सांगड़ खां तव्हां असांखे मैसेज कयो ऐं मां तव्हांजो नालो पंहिंजे प्रोग्राम में शामिल करे छॾियो आहे। मां उहा ई ॻाल्हि कंदी आहियां जंहिंजी कॉल नथी लॻी सघे या जेके असांजे प्रोग्राम में नथा शामिल थी सघनि त तव्हां असांजे प्रोग्राम में असांजो जेको यूट्यूब चैनल आहे KTN एंटरटेनमेंट जो उनजे अॻियां सदफ़ भुट्टो मुंहिंजो नालो लिखिणो आहे ऐं जेके मुंहिंजा रीसेंटली प्रोग्राम आया आहिनि जेके न्यू प्रोग्राम आहे सभ खां पहिरियां वञी उनखे तव्हां क्लिक करिणो उनजे इनबॉक्स में या उनजे मैसेज में वञी पंहिंजो ऐं पंहिंजे शहर जो नालो रखंदो त इनशाला मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी आहे ऐं माशाल्लाह असांजा जेके डायरेक्टर आहिनि अज़हर सर उन्हनि जी बि पूरी कोशिशि हूंदी आहे उहे सभु नाला मूंखे पहिरियां खां ई लिखी उन्हनि जो पेपर वर्क पहिरियां खां तयारु हूंदो आहे त उहे शयूं असां लाइनअप करे छॾींदा आहियूं ऐं उनखां पोइ मां तव्हांजा नाला पंहिंजे प्रोग्राम में शामिल करणु शुरू करे छॾींदी आहियां। हाणे अचे थी जेकी मुहबत जी ऐं उनजी अंडरस्टैंडिंग जी मां ॻाल्हि करे रही हुयसि त आज़ादी हर इंसान जो हक़ आहे। उन में छोकिरियूं हुजनि छोकिरा हुजनि भले उन में खणी हस्बैंड वाइफ हुजनि ऐं वाइफ जी बि कुझु नेचर्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके उहे चाहींदियूं आहिनि असांजो जेको हस्बैंड आहे 9 बजे 10 बजे घर अची वञे घर में रहे या घर में अची छा करे हर शइ तव्हांखे घर में पूरी थिए थी हर शइ तव्हांखे मिले थी हुनजा बि फ्रेंड्स आहिनि हुनजी बि हिकिड़ी पंहिंजी लाइफ आहे उहो ठीकु आहे तव्हां सां गॾु कनेक्ट आहियो सभु ठीकु आहियो पर थोरो उन्हनि खे हिकिड़ी आज़ादी हिकिड़ो स्पेस मां चाहींदसि कंहिं बि रिश्ते में जेकॾहिं तव्हांखे लॻे न असां हिक ॿिए में फासी आहियूं त उन में स्पेस ॾियणु एक्सक्यूज़ मी स्पेस ॾियणु तव्हां शुरू करे छॾियो थोरो एतिरो न स्पेस त बिल्कुलु ई अलॻि थी वञो जस्ट थोरो तव्हां हुनखे रिलीफ कंदा उहो पाण ई सोचींदो यार तव्हां मूंसां ॻाल्हाए छो नथा तव्हां मूंसां ॻाल्हि छो नथा कयो तव्हां मूंखे लीव छो कयो आहे जस्ट त असांखे पंहिंजी मुहबतुनि खे सम्झणु घुरिजे असांखे ॿिए माण्हू जे दिमाग़ खे सम्झणु घुरिजे मुहबत ईअं न थी वेंदी आहे त ठीकु आहे ॿ माण्हू हिक ॿिए खे पसंदि कयो हिक ॿिए जी नेचर खे सम्झी विया हिक ॿिए खे ठीकु आहे ओके हाणे असांजी मुहबत इहे फलाणो न हर ॾुखे सुखे वक़्त में ऐं मां तव्हांखे हिकिड़ी वन सेकेंड वरी उहा ई ॻाल्हि कंदा सोचंदा जहिड़े खे तहिड़ो ई मिलंदो आहे जेकॾहिं तव्हां क्लियर आहियो तव्हां प्योर आहियो तव्हां लॉयल आहियो तव्हां सिंसियर आहियो तव्हां ऑनेस्ट आहियो तव्हांखे फ्रेंड बि अहिड़ो ई मिलंदो पर हाणे ॻाल्हि अचे थी माइंड मैच थियण जी ॿिए माण्हू खे सम्झणु इलाही मुश्किल हूंदो आहे ऐं जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि कई वञे त मां पंहिंजो पाण खे चवंदी आहियां त हा मां इलाही मुश्किल आहियां फस्ट ऑफ ऑल मूंखे कंहिंजे मथां बि एतिरो जल्दी ट्रस्ट न थींदो आहे मां कॾहिं बि मूंखे यादि न आहे मां केतिरो जल्दी कंहिंजे मथां ट्रस्ट कयो हुजे मुंहिंजो भरोसो मुंहिंजो यकीन खटण जे लाइ बि वॾी महिनत करणी पवंदी आहे पर मां इन जे करे मुंहिंजी मतिलबु कंहिंसां एतिरी रहंदी बि न आहे मां पंहिंजी ज़िंदगी में अकेली हूंदी आहियां ख़ुशि हूंदी आहियां जेको मुंहिंजो दिलि कंदो आहे मूंखे ॿाहिरि मानी खणी आहे मां अकेली मूंखे पॉलर वञिणो आहे मां अकेली मूंखे आउटिंग करणी आहे मां अकेली मूंखे कंहिंजी बि ज़रूरत न आहे मां पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि आहियां ऐं ख़ुशि रहणु घुरिजे ॾिसो ज़रूरी आहे तव्हांजी लाइफ में कोई हुजे त तव्हां ख़ुशि हुजो तव्हां पंहिंजी लाइफ खे पाण बि इंजॉय करे सघो था ऐं इहा ॻाल्हि ट्रू आहे मां ऐं मुंहिंजो नंढड़ो वधीक कुझु अहिड़ियूं जॻहियूं हूंदियूं आहिनि जिते मूंखे अकेलो वञणु कंफर्टेबल न लॻंदो आहे त मां पंहिंजो बेबी जो हथु पकिड़े असां ॿई निकिरी वेंदा आहियूं घुमी फिरी ईंदा आहियूं पर ज़िंदगी में सुठो साथी हुजणु बि ज़रूरी आहे हाणे ॻाल्हि अचे थी त सुठो साथी सिंसियर लॉयल उहो मिले किथे उहा हाणे तव्हांजी दुआउनि ते तव्हांजी पंहिंजी हिकिड़ी एतबार ख़ुदि एतमादी जे मथां डिपेंड करे थो त हाणे तव्हांजी लाइफ में उहो सरप्राइज़ करे थो अचे पर जेकॾहिं कंहिंजी लाइफ में अहिड़ो शख़्स आहे या अहिड़ी ख़ातून या अहिड़ी छोकिरी आहे त टेक केयर ऑफ उनजो ख़्यालु रखो उनजी केयर कयो ऐं उनखे संभाले रखो एतिरो जल्दी हथनि मां नाहे निकिरणु ॾियणो ठीकु आहे कंहिंजो बि फ़ौरन नाहे थियणु ॾियणो उनखे ऐं तव्हां उनखे एतबार भरोसो यकीन ॾियाराईंदा रहो मुहबतूं मुंहिंजी त इहा ई दुआ आहे जेके बि जंहिंसां प्यारु कयो था हिक ॿिए सां त तव्हांजी मुहबतूं ईअं ई क़ाइमु दाइमु रहनि ख़ुशि रहो आबाद रहो ऐं पंहिंजी मुहबतुनि खे ईअं ई बरक़रार रखो मुहबत में सिंसियरिटी हुजणु इलाही ज़रूरी आहे यकीन एतबार केतिरो बि एतबार घेरो हुजे पर जेकॾहिं उनजे अंदरि थोरो बि शक अची थो वञे काई बि अहिड़ी ॻाल्हि अची थी वञे न त मां तव्हांखे जेके ॾिसो था या जंहिंजी लाइफ इन हद ताईं हले थी त उनखे फ़ौरन क्लियर करे छॾियो ॻाल्हाइण सां क्लियर करण सां कुझु शयूं ख़तमु करण सां कुझु शयूं मज़ीद ठाहिण सां हर रिश्तो मज़बूत थी वेंदो आहे ऐं उनखां वधीक डबल मज़बूत थी वेंदो आहे मिसअंडरस्टैंडिंग ग़लतफ़हमियूं ऐं नज़र थी वेंदी आहे हर रिश्ते खे लॻी वेंदी आहे तव्हां कंहिंखे ॿुधायो न ॿुधायो कंहिंखे चओ न चओ
और चवंदा न पंहिंजो पाण खे बि पंहिंजी नज़र लॻी वेंदी आहे, त इहा ॻाल्हि बि ट्रू आहे। असांखे कॾहिं कॾहिं पंहिंजी ई मुहबत खे पंहिंजी ई नज़र लॻी वेंदी आहे, त हर वक़्तु अलाह जो शुक्र अदा कंदा कयो ऐं सुठी होप्स रखंदा कयो, सुठियूं शयूं सुठी माइंड में। नेगेटिविटी ऐं पॉज़िटिविटी खे तव्हांजे पंहिंजे अंदरि हूंदी आहे। तव्हां नेगेटिव सोचींदो, नेगेटिविटी तव्हांजे अंदरि डेवलप थींदी रहंदी, उहे शयूं ईंदियूं रहंदियूं। जेकॾहिं तव्हां पॉज़िटिव थी करे सोचींदो ऐं सुठा फ़ैसिला वठण जी हिमत रखो था, हौसलो रखो था, त मे बी चेंज ऐं पंहिंजी लाइफ खे चेंज करण जी कोशिशि बि कयो। कुझु माण्हू छा कंदा आहिनि त पंहिंजी लाइफ खे चेंज करण में, फ़ैसिलो वठण में इलाही देरि करे छॾींदा आहिनि ऐं उन्हनि खे लॻंदो न आहे त असां पंहिंजी ज़िंदगी खे थोरो अॻिते करे सघूं था। अच्छा, इन में सभ खां वधीक जेकी सपोर्ट कंदी आहे फैमिली कंदी आहे। कंहिं न कंहिं वॾे जो हथु हुजणु ज़रूरी आहे, पर जेकॾहिं तव्हांजी फैमिली तव्हांखे सपोर्ट नथी करे त तव्हां पंहिंजो पाण खे अहिड़ो इन क़ाबिल कयो ऐं जेकॾहिं तव्हां पाण इंडिपेंडेंट आहियो त कोई बि ज़िंदगी जो फ़ैसिलो वठणु तव्हांजे लाइ मुश्किल न आहे। तव्हां पंहिंजा फ़ैसिला पंहिंजी लाइफ जा पाण वठी सघो था। त हौसलो रखो ऐं पंहिंजे पाण सां हिमत जोड़ी रखो। हाणे मां हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि हिते शेयर करण वारी हुयसि ऐं मूंखे करण बि घुरिजे। ॻोठ जी लाइफ ऐं शहर जी लाइफ ॿिन्हिनि में इलाही डिफरेंट आहे, पर जेकॾहिं ॻोठनि में जेके रहनि था उनजो जेको सुकून आहे उन में उते हाणे इहा ॻाल्हि आहे जेकी शहर में फैसिलिटियूं आहिनि, जेकी हर शइ तव्हांखे आसानी सां मिली वेंदी आहे, ॻोठनि में उहा शइ मिलणु थोरी मुश्किल हूंदी आहे पर मिली वेंदी आहे। फॉर एग्ज़ाम्पल हाणे ॾिसो तव्हां उते जेके खटूं छितियुनि ते रखियलु हूंदियूं आहिनि, उतां जा जेके पखा आहिनि ऐं उन पखे जो जेको आवाज़ु आहे उहो असांखे कॾहिं न कॾहिं नंढपण बि यादि कराए छॾींदो आहे ऐं असांखे उनजो हिकिड़ो पंहिंजो ई सुकून हूंदो आहे। पर असांजा जेके अॼुकल्ह जा ॿार आहिनि हुननि खे सुकून खपंदो आहे, बेड खपंदो आहे, AC हलंदी हुजे, कोई गोड़ न हुजे, ॿार जल्दी था उथी वञनि। इहा असांजी पंहिंजी ग़लती हूंदी आहे। असां पंहिंजे ॿारनि खे एतिरो पेम्पर्ड करे रखंदा आहियूं, एतिरो उन्हनि खे कहिड़ी धक न लॻे, हे न लॻे, हो न लॻे। ऐं असांखे यादि आहे जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं, ॻोठनि में कची मिटी में ऐं कचे फर्श ते खटुनि जे मथां जंपिंग कंदा हूंदा हुआसीं, पखा हलनि था डंडनि वारा ऐं उन में करंट बि आहे, पर असांजा घर वारा बिल्कुलु ईज़ी हूंदा हुया, कंफर्टेबल हूंदा हुया, धक बि लॻंदा। वक़्त सां गॾु गॾु असां पाण मज़बूत थियासीं, पर असां जेको असां चवंदा आहियूं न असांजे ॿार में ताक़त न आहे, हिमत न आहे, उन में हौसलो न आहे, थोरो वॉशरूम ताईं वञण में बि उनखे भउ थो थिए। तव्हांखे बि यादि हूंदी असांजे ॻोठनि में मतिलबु कि अटैच वॉशरूम न आहिनि हूंदा, वॉशरूम कमरनि खां इलाही परे हूंदो आहे। जेकॾहिं इलाही वॾो घर आहे त कमिरो अलॻि आहे ऐं वॉशरूम जे लाइ तव्हांखे थोरो ॿाहिरि परे ताईं वञिणो पवंदो। हाणे बिल्कुलु असांजे कमरनि में ई वॉशरूम हूंदा आहिनि, ॿार तेज़ ते ओसि ताईं बि चवंदा आहिनि तव्हां सां गॾु हलो, असां न वेंदासीं, असांखे भउ थो थिए। इहा असांजी पंहिंजी ग़लती, असां ॿारनि खे पेम्पर्ड करे रखंदा आहियूं। ॿारनि खे तव्हां हौसलो ॾियो, तव्हां उन्हनि खे चओ तव्हां बहादुर आहियो, तव्हां करे सघो था, तव्हांखे करणु घुरिजे। हाणे जेकी मां लाइफ जी ॻाल्हि कयां पई, ॾिसो उतां जो जेकी सुबुह जी फ्रेगनेसी हूंदी आहे, सुबुह जी जेकी स्मेल हूंदी आहे उतां जी ज़मीननि जी, ऐं हाणे तव्हां चवंदो उते मेंहियूं हूंदियूं आहिनि, ॿकरियूं हूंदियूं आहिनि, ऐं उतां जा नलकनि जी आवाज़ हूंदी आहे, जेके उहो पाणी ज़मीन जो पाणी कढंदा आहिनि, उहो साफ़ु न हूंदो आहे। हिते त मिलियन वाटर आहे, हर शइ साफ़ु आहिनि ऐं हितां जो बिस्तर साफ़ु सुथिरो हूंदो आहे, अहिड़ी ॻाल्हि न आहे। ॻोठ जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे ऐं शहर जो हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे। इन जी फैसिलिटी जे बारे में मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदसि, पर वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो। हलंदासीं ब्रेक जे तरफ़, ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं। ॾिसंदा रहो द लेट नाइट शो। याद अञा मूंखे याद
वेलकम बैक नाज़रीन। हिकु दफ़ो ॿीहर भली कारती आहियां तव्हांखे मां केटीएन जे ख़ूबसूरत प्रोग्राम द लेट नाइट शो में। इन में कंदा आहियूं असां पंहिंजूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं ऐं इन में शामिल हूंदा आहिनि तव्हांजूं फ़ोन कॉल्स। पर कंहिं वजह सां असां तव्हांजी फ़ोन कॉल्स नथा वठी सघूं। इंशाल्लाह नेक्स्ट वीक खां कोशिशि कंदासीं तव्हांजी कॉल्स पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करण जे लाइ। यूट्यूब जे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां। तव्हां यूट्यूब ते लिखो केटीएन एंटरटेनमेंट ऐं अॻियां लिखंदो सदफ़ भुट्टो त असांजा जेके यूट्यूब ते जेके मुंहिंजा पेज आहिनि न्यू उन जे इनबॉक्स में तव्हां पंहिंजो ऐं पंहिंजे शहर जो नालो लिखी असांखे मोकिलियो जीअं मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे सघां। कुझु नाला आहिनि पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयूं था। ओके जी, हाफ़िज़ परवेज़ तीवड़ो सखी ॼाम ॼातार खां, थैंक यू सो मच हाफ़िज़ परवेज़ तीवड़ो साहब। ऐं मां इन्हनि जे बारे में कुझु तारीफ़ में लफ़्ज़ ॻाल्हाईंदसि त माशाल्लाह ॾाढी सुठी इन्हनि जी आवाज़ आहे। जॾहिं बि असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि त पंहिंजी आवाज़ में को न को असांखे गानो ज़रूरु ॿुधाईंदा आहिनि। ऐं हे मुंहिंजा इलाही पहिरियां बि मां ॿुधाए चुकी आहियां। 1 सेकेंड जेके हाणे न्यू जेके असांजा फ़ैन आहिनि जिन असांखे जॉइन कयो आहे ॿुधायां त इहे असांजा इलाही पुराणा कॉलर आहिनि। ऐं जिथे बि इन्हनि खे मुंहिंजी ख़बर पवंदी आहे त मां आहियां त ज़रूरु इन्हनि जी कॉल कहिड़े बि तरीक़े सां हे मूं ताईं पुॼी वेंदा आहिनि। ऐं हिननि जो नालो मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे छॾियो आहे। वॾी महिरबानी 1 अगेन, थैंक यू सो मच मूंखे यादि रखण जे लाइ। ऐं बी रिस्पेक्ट, मुंहिंजे दिलि में तव्हांजे लाइ इलाही रिस्पेक्ट आहे, इलाही एहतराम आहे। ऐं 1 अगेन थैंक यू सो मच। तव्हां असांखे कहिड़े न कहिड़े तरीक़े सां जॉइन करे छॾींदा आहियो ऐं तव्हां असांखे मिली वेंदा आहियो, असां तव्हांखे मिली वेंदा आहियूं 1 अगेन। ऐं शाहरुख पंजो देरो खां, शाहरुख थैंक यू सो मच। तव्हांजो नालो बि मां पंहिंजे प्रोग्राम द लेट नाइट शो में शामिलु करे छॾियो आहे 1 अगेन, थैंक यू सो मच। ऐं सरदार ख़ान बलोच, थैंक यू सो मच सरदार, तव्हांजो नालो बि मां पंहिंजे प्रोग्राम में द लेट नाइट शो में शामिलु करे छॾियो आहे। ऐं ॾाढी ख़ुशी थींदी आहे, ॾाढो सुठो लॻंदो आहे जेकी फैन्स एतिरो टाइम कढी असांजे यूट्यूब खे बि सर्च कंदा आहिनि। यूट्यूब खे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु करे छॾिजो जीअं जेके असांजा जेके न्यू क्लिप्स न्यू वीडियो क्लिप्स अचनि था, असांजा प्रोग्राम अचनि था, तव्हां बेल आइकन खे प्रेस करे छॾियो जीअं तव्हांखे ख़बर पए। ऐं तव्हां पंहिंजो ऐं पंहिंजे शहर जो नालो जेतिरा दफ़ा बि लिखणु चाहियो था तव्हां असांजे न्यू क्लिप्स ते पंहिंजो नालो मैंशन कंदा रहिजो। मां तव्हांजा नाला पंहिंजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदी रहंदसि, ठीकु आहे जी। ऐं ॿियो नालो आहे ज़ाहिद जमाली बलोचिस्तान खां। ज़ाहिद जमाली थैंक यू सो मच, मां तव्हांजो नालो बि पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे छॾियो आहे। ऐं डेरा मुराद जमाली, थैंक यू सो मच डेरा मुराद जमाली, तव्हांजो नालो बि मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे छॾियो आहे 1 अगेन, थैंक यू सो मच। जेके बि इन खां पहिरियां बि कुझु नाला हुया, हे नाला बि आहिनि ऐं ॿिया नाला बि मां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करे चुकी आहियां। नेक्स्ट प्रोग्राम में जेको न्यू टॉपिक हूंदो मां उन हिसाब सां बि मां कुझु स्पेशली कुझु ख़ासि सोचियो आहे ऐं तव्हां सां इंशाल्लाह मुंहिंजी ज़रूरु डिस्कस थींदी ऐं कोशिशि हूंदी त मां तव्हांखे जल्द खां जल्द जॉइन कयां ऐं असांजी खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियनि। ऐं अॼु हाणे जेकी उन खां पहिरियां असां ब्रेक ते वञण खां पहिरियां जेकी मां ॻाल्हि करे रही हुयसि शहर जी लाइफ ऐं पंहिंजे ॻोठनि जी लाइफ, हाणे असांजे माहौल में असां पाण खे करे छॾियो आहे। ॾिसो शऊर इंसान जे अंदरि आहिस्ते आहिस्ते ईंदो आहे। इहो नथी चवां जेके ॻोठनि में रहंदा आहिनि उहे नाशऊर आहिनि, बेशऊर आहिनि। सम्झ सभिनि में हूंदी आहे, अल्हम्दुलिल्लाह कोई ग़रीब न आहे, सभु पंहिंजे दिमाग़ सां ॾाढा सुठा वर्क कनि था। जेके असां बि पहिरियां ॻोठनि में ई रहंदा हुआसीं शहर, उते उहो पोइ शहर थिया, शहरनि खां असां पोइ मूव ऑन कयो कराची जी तरफ़। ऐं इन खां पोइ हाणे असांजी फ्यूचर प्लानिंग आहे त मूव ऑन कयो मे बी आउट ऑफ कंट्री। त अलाह बहितर सम्झे थो, अलाह से जेको असांजे नसीब में लिखियो हूंदो उहो ई थींदो। पर इंसान खे अॻिते जी तरफ़ तरक़ी करणु घुरिजे। असां पोइ ते जेको पंहिंजे ॾाॾनि में नाननि में फुफियुनि में पोइ ते फाथा पिया हूंदा आहिनि उहे पोइ पंहिंजी लाइफ में कॾहिं बि अॻिते नथा निकिरी सघनि, अॻिते कोन थी सघंदा आहिनि। त कुझु चवंदा आहिनि कुझु पाने के लिए कुझु खोना पड़ता है। त पंहिंजी ज़िंदगी में कुझु हासिलु करण जे लाइ कुझु शयुनि खे पोइ ते उछलाइणो पवंदो आहे, कुझु शयुनि खे ख़तमु करिणो पवंदो आहे, पोइ तव्हां अॻिते निकिरी सघो था। ऐं जेके मां चवां थी जेके छोकिरियूं छोकिरा स्ट्रगल कनि था पंहिंजी लाइफ में त नेठ कहिड़ी न कहिड़ी मंज़िल उन्हनि खे मिलणी आहे। ऐं कुझु ऐं फस्ट ऑफ ऑल जेके बि स्ट्रगल कनि था, जेके बि हिन वक़्तु ट्रैवल ते आहियो, जेके बि पंहिंजी फ्यूचर प्लानिंग में लॻा पिया आहियो, पंहिंजी लाइफ जो हिकिड़ो ई एम रखिजो ऐं सेविंग टू मच मस्ट। जेके बि ॿाहिरि मुल्क में जेके छोकिरा छोकिरियूं ऐं जेके बि वॾा आहिनि कहिड़ी बि एज में आहिनि उहे इहो सोचनि था त असां कमाए घर मोकिलियूं ताकी घर वारा थोरा बहितर थियनि, उन्हनि जा हालात कुझु ठीकु थियनि। सभिनि जा हालात तव्हां उन्हनि खे ॾियो न ॾियो, सभिनि जा हालात बहितर हूंदा आहिनि। अॻिते जी ज़िंदगी जी का ख़बर न हूंदी आहे। हाणे ॿी ॻाल्हि मां तव्हांखे इन जी ॻाल्हि हिकिड़ी मिसाल नंढी ॿुधायां थी। पंहिंजी सेविंग इज़ टू मच इम्पॉर्टेंट। इहा ॻाल्हि मुंहिंजी यादि रखिजो। थोड़ा घणा पर पंहिंजा पैसा तव्हांखे जमा करणा मस्ट आहिनि। उहे हाणे कहिड़े तरीक़े सां था कयो, कीअं था कयो, असांखे न आहे ख़बर। मां पंहिंजी लाइफ में सॼी ज़िंदगी मां पाण इंडिपेंडेंट रही आहियां अल्हम्दुलिल्लाह।
पर कुझु वक़्तु अहिड़ो ईंदो आहे असांजी लाइफ में असां हिकिड़ी जॻह ते सॼो इन्वेस्ट करे छॾींदा आहियूं। हाणे फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं मां हिकिड़ी फिज़िकली जी ॻाल्हि कयां, असांजी कंहिंसां मोहबत थींदी आहे त असां पंहिंजी रातिनि जूं निंड्रूं, ॾींहं जो आराम, असांजी पंहिंजी मोहबत, असांजो सुकून, असांजूं खोड़ सारी असांजा अहिड़ा उहे जेके हूंदा आहिनि इनग्रेडिएंट्स हूंदा आहिनि, उहे असां सभु उन जे अंदरि ॿिए माण्हू जे अंदरि विझी छॾींदा आहियूं त सभु कुझु सुकून, उहो ॻाल्हाईंदो त असांखे सुकून मिलंदो, शयूं, ख़ुशी, हैप्पीनेस, सभु कुझु असां उते इन्वेस्ट करे छॾींदा आहियूं। ऐं हो तव्हांखे ॾेखारींदा आहिनि हिकिड़ो ख़्याली दुनिया, तव्हां सां मां शादी कंदमि, असांजो पंहिंजो घरु हूंदो, असांजी पंहिंजी फैमिली हूंदी, असां सुकून सां रहंदासीं, असां हेॾे हूंदासीं, असां होॾे हूंदासीं। पोइ ॻाल्हि अची वेंदी आहे जॾहिं उन जे मथां तव्हां छोकिरनि जे मथां वधीक अंडर प्रेशर, कोई कंहिं शइ जो वधीक प्रेशर कंदा आहियो त हुन जो सवाल छा हूंदो आहे, या मुंहिंजी फैमिली एग्री कोन थी थिए, मुंहिंजी फैमिली में हे प्रॉब्लम आहे, हो प्रॉब्लम आहे। त तव्हांजो जेकी बि इन्वेस्टमेंट हूंदी आहे मोहबत जी, जेके बि तव्हां जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, जेके बि हुन तव्हांखे चयो हूंदो आहे, तव्हांजी हिकिड़ी ख़्याली दुनिया तयारु थी वेंदी आहे, उहा तव्हां उन छोकिरी जी सिर्फ़ु हिकिड़े एक्सक्यूज़ त ख़तमु थी वेंदी आहे, एक्सक्यूज़ दिस, हाणे नथो थी सघे, हाणे अची वई तव्हांजो बर्बादी जो टाइम। उहा जेकी हिकिड़ी सॉरी हूंदी आहे न, हिकिड़ो नंढिड़ो एक्सक्यूज़ हूंदो आहे, उहो तव्हांखे ख़तमु कंदो आहे, उहो तव्हांजी ख़्याली दुनिया ख़तमु न कंदी आहे, उहो उन जा सचा कूड़ा वादा ख़तमु न कंदा आहिनि। जंहिं ते बि भरोसो कयो, सोची सम्झी कयो, कंहिंजी बि ख़्याली दुनिया में तव्हांखे पंहिंजो इन्वेस्ट करण जी ज़रूरत न आहे। पंहिंजी हिकिड़ी अलॻि मेंटली तौरु स्ट्रॉन्ग रहो, कहिड़े बि वक़्तु मूंखे हितां जवाबु अची सघे थो, त तव्हां पंहिंजे पेरनि ते मज़बूत बीठा हुजो। तव्हांखे ख़बर हूंदी, तव्हांजे दिलि खे ख़बर हूंदी, तव्हांजे दिमाग़ खे ख़बर हूंदी, हितां मूंखे कॾहिं बि जवाबु मिलंदो, मां ओके आहियां, मूंखे ख़बर हुई अॼु न सुभाणे मूंखे इहो जवाबु मिलणो आहे। हॉप्स 110% कंहिं बि शख़्स में न आहिनि रखणियूं। तव्हांखे सिर्फ़ु अगरि जेकॾहिं हॉप्स रखणी आहे, उमेदु रखणी आहे, पाण ते यकीन रखिणो आहे, त सिर्फ़ु पंहिंजे पाण ते रखो। तव्हां पंहिंजो पाण खे ठाहियो त यार मूंखे कुझु पंहिंजे लाइ करिणो आहे, हे मुंहिंजा पैसा आहिनि, हे मुंहिंजी शइ आहे, हे मुंहिंजो बिज़नेस आहे। पंहिंजे अंदरि ख़ुशि रहण जी कोशिशि कयो, पाण खे, पंहिंजी शयुनि खे, पंहिंजे पैसे खे पाण सेव करण जी कोशिशि कयो। ॿियनि माण्हुनि ते डिपेंड करणु छॾे ॾियो, कंहिंजे बारे में सोचणु छॾे ॾियो। तव्हां इहो सोचंदो हो ॾींदो त मां खाईंदमि, न त मां रहिजी वेंदसि। हाणे छा थींदो ज़रूरु थींदो। तव्हां खोड़ सारी ॻाल्हियुनि ते यकीन छो न रखंदा आहियो, एतबार छो न रखंदा आहियो। मां तव्हांखे चवां न, तव्हां जेको आहे न ग़लति सोचींदव, उहे तव्हांजे अंदरि उहे थिंग्स ईंदियूं रहंदियूं। जेकॾहिं तव्हां बिल्कुलु सही सोचींदव, उहे ई ख़ूबियूं तव्हांजे अंदरि ईंदियूं रहंदियूं। पॉज़िटिव सोचो, नेगेटिव सोचींदो, नेगेटिविटी तव्हांखे एतिरो बर्बादु करे छॾींदी। इहो मूंसां हे 2 हफ़्ता थिया आहिनि, मां पाण इन में थियां थी। मां इहो थी सोचां, हिकिड़ी शइ ठीकु थी कयां, ॿी ख़राबु थी थी वञे, हिकिड़ी शइ ठीकु थी कयां, ॿी शइ ख़राबु थी वञे। उहा नेगेटिव मुंहिंजे अंदरि आहे ऐं मूंसां इहो थिए थो। हिकिड़ी शइ सही थी करे, ॿी ऑटोमेटिकली पहिरियां ई तयारु हूंदी आहे त हीअ जेकॾहिं सही थी वञे त हाणे तव्हांखे मूंखे बि ठीकु कराइणो आहे। शयूं ख़राबु थींदियूं रहंदियूं। जेकॾहिं मां हाणे इहो मेंटली तौरु मां इहो सोचे छॾींदसि न, हाणे इहा शइ ठीकु थी वेंदी, हाणे कुझु बि ख़राबु न थियणो, हाणे कुझु बि शइ ख़राबु न थींदी, त उहो थींदो आहे। तव्हां पाण पॉज़िटिव रहो। ऐं मां छोकिरियूं हुजनि, हिन में छोकिरा हुजनि, जेकॾहिं छोकिरा कंहिं छोकिरी में वधीक उमेदु रखनि था, हॉप्स रखनि था, पाण खे संभालियो। जेसि ताईं जेको जाइज़ रिश्तो आहे, मुकमली जेको सुन्नत तरीक़ो आहे, निकाह में तव्हांजी छोकिरी या छोकिरो नथो अची वञे, तेसि ताईं तव्हां पंहिंजी जेकी तव्हांजी मोहबत जा जेके मतिलबु कि फीलिंग्स आहिनि, सॼियूं उन जे मथां तव्हां इन्वेस्ट न आहिनि करणियूं। कुझु ज़ख़्म अहिड़ा हूंदा आहिनि मोहबत जा, उहे ज़िंदगी भर रहंदा आहिनि, उहे कॾहिं बि ख़तमु न थींदा आहिनि। तव्हां कुराड़ा थी वेंदव, पुराणा थी वेंदव, ख़तमु थी वेंदो। तव्हां पंहिंजे ॿारनि खे, ॾाॾनि खे, नाननि खे, उन्हनि खे उहो ॿुधाईंदो त हा हिकिड़ो शख़्स हुयो जंहिंसां मां इलाही मोहबत कई। कॾहिं बि दोस्तनि में वेहंदो, कॾहिं बि कंहिं महफ़िल में वेहंदो, अक्सर इहे ॻाल्हियूं निकिरी वेंदियूं आहिनि। इहा ख़बर न हूंदी आहे। वेठे वेठे यार पाण में पुछी वठंदा आहियूं, यार तव्हां ॿुधायो तव्हां कंहिंसां करे सची मोहबत कई, केतिरी हद ताईं कई, छा हॉप्स हुयूं, छा हुयूं। त उहो उन ई माण्हू खे यादि कंदो आहे त यार हा हिकिड़ो शख़्स हुयो जंहिंसां मां इलाही मोहबत कई। त तव्हां पाण खे स्ट्रॉन्ग रखो। हाणे उहो मोहबत करण वारो, उहो कंहिंजे मथां पंहिंजी दिलि और जान लॻाइण वारो दौरु न आहे रहियो। पर जेकॾहिं कोई अहिड़ो इंसानु तव्हांखे मिली थो वञे त शॉर्टी ॾिसो, मोहबत में गिव एंड टेक जो त कोई चकर हूंदो ई न आहे न। पर छोकिरी खे पाण ॿिए माण्हू जे मथां ट्रस्ट करण जे लाइ उन खां कुझु त शॉर्टी खपे न। असां किथे बि कंहिं बि शइ खे इन्वेस्ट कंदा आहियूं। मां जेकॾहिं कंहिंखे पैसा ॾियां थी, कंहिंखे उधार ॾियां थी, त मूंखे उतां मूंखे इहा त ख़बर त आहे त मिली वेंदा, पर विच में कंहिं माण्हू खे इन त करिणो पवंदो न, शॉर्टी ॾियो। सॉरी, एक्सक्यूज़ दिस, मां थोरो गुजरी थक जी पवंदे के साथ जो प्यार।
श्योरिटी इलाही ज़रूरी हूंदी आहे। हाणे इन जो मतिलबु इहो न त तव्हां 2 माण्हू मुहबत कयो था त विच में 3 खे हुजणु घुरिजे, पर कुझु क़स्मूं, कुझु वादा, कुझु का त अहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे न जंहिंसां झगड़ा ख़तमु थी वेंदा आहिनि। हस्बैंड वाइफ पाण में विढ़ंदा आहिनि, कंहिंजी चीटिंग का ॻाल्हि साम्हूं थी अची वञे त ॿियो माण्हू उन खां पुछंदो आहे चलो ठीकु आहे तव्हां ॿुधायो मां अहिड़ो छा कयां तव्हांखे मुंहिंजे मथां एतबार थींदो। इहा हूंदी आहे श्योरिटी। इन जो इहो मतिलबु न त 3% 3% खे विच में आणंदो त उहो तव्हांजे मसइलनि खे हल कंदो। पोइ तव्हां उन खां पुछो त हाणे मूंखे ॿुधायो मां तव्हां अहिड़ो छा कंदो जिते मां तव्हांजी ॻाल्हि ते एतबार कयां, यकीन कयां। पर हाणे त माण्हुनि जी इलाही वॾियूं वॾियूं कहाणियूं, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं, वॾियुनि वॾियुनि शयुनि ते, वॾियुनि वॾियुनि ॻाल्हियुनि ते कसम खाई छॾींदा आहिनि, पोइ वरी उहे पलटी वेंदा आहिनि। त कोई बि रिश्तो शुरू करण खां पहिरियां भरोसो, एतमाद, ट्रस्ट हुजणु इलाही ज़रूरी आहे। ऐं ॿियो माण्हू तव्हांजो उन ट्रस्ट खे बरक़रार रखे बि, छो जे कारण हिकिड़ी औरत जे लाइ उन जी इज़त खां वधीक काई बि शइ न हूंदी आहे दुनिया में। ऐं सभ खां वधीक ॿी ॻाल्हि रिस्पेक्ट। जेको मर्द तव्हांजी रिस्पेक्ट करे थो ऐं ॿियनि खां कराए थो त उहो ठीकु आहे, पर जेको मर्द, जेको छोकिरो पंहिंजी फैमिली जे पोयां थो हले, अम्मी जे पोयां, भेनरुनि जे पोयां, भाइरनि जे पोयां, ख़ानदान जे पोयां, चाचा ताइनि जे पोयां, पुफियुनि जे पोयां, छोकिरियूं बि जेके पंहिंजी अम्मी हीअं कंदी, भाउ मूंखे मारे छॾींदो, अम्मी फलानो, त उन्हनि जो तव्हां भरोसो कयो ई न। जेके ॿियनि जे पोयां था हलनि, जेको तव्हांजे साम्हूं आहे, तव्हांजो हथु पकड़ण जे लाइ तयारु आहे, तव्हां सां पूरे तरीक़े तव्हांखे यकीन आहे त हे मूंखे कॾहिं बि न छॾींदो, हे मूंसां साबित क़दम रहंदो, उन ते तव्हांखे भरोसो आहे। ज़िंदगी जो मक़सदु आहे पंहिंजी लाइफ खे मौक़ो ॾियणु। कि किथां किरंदव त पोइ ई उथी हलंदव न, जॾहिं किरंदव न त तव्हांखे ख़बर कीअं पवंदी त हिते हाणे मूंखे धकु लॻो आहे, हाणे मूंखे अञा सही तरीक़े सां तयारु थी रहणो आहे। ॿिए दफ़े मूंखे इन खां डबल धकु लॻी सघे थो। हिकिड़ी जॻह ते हिकिड़ी तकलीफ़ जो अहसासु ई न आहे त तव्हां ॿिए जे लाइ तयारु ई कोन रहंदव। त मां इहा घुमाए फिराए ॻाल्हियूं चवण जो मक़सदु इहो हूंदो आहे जेके माण्हू मूंखे ॿुधनि था, जेके सम्झणु चाहिनि था, जेके सम्झनि। मां ॿारनि ते डिपेंड इन जे करे कंदी आहियां, ॿारनि जे मथां इन जे करे ॻाल्हियूं रखंदी आहियां, डिपेंड कोन, इहो मुंहिंजो वर्ड ग़लति थी वियो आहे। ॿारनि जे मथां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे त असां कंहिं बि शख़्स खे न इलाही पेम्पर्ड करे छॾींदा आहियूं, इलाही उन्हनि खे केरी करे छॾींदा आहियूं। ऐं ॿियो छोकिरियुनि जी जेकी हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, मूंखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे, इहे ग़लतियूं असांखां बि थी वेंदियूं हूंदियूं किथे न किथे। पहिरियां असां छोकिरनि खे एतिरी श्योरिटी, एतिरो सभु कुझु उन्हनि खे पहिरियां खां ई करे छॾींदा आहियूं। मां हाणे हे थी खावां, हेॾे थी वञा, होॾे थी वञा, हे थी कयां, ऐं पोइ करे करे बोर थी वेंदियूं आहिनि। पोइ छा कंदियूं, डिस्टेंस कंदियूं, न आहिनि ॿुधाईंदियूं। त उहो ॿियो माण्हू त तव्हांजी आदत जो मोह थी वियो आहे न, हाणे बिल्कुलु यूज़ टू थी वियो आहे। हाणे उहो चवंदो आहे तव्हां किथे हुयो, तव्हां मूंखे ॿुधायो कोन, तव्हां हेॾे निकिरी वियो, होॾे निकिरी वियो, मूंखे चयो कोन, पहिरियां त ॿुधाईंदा हुयो, हाणे नथा ॿुधायो। त उहो चवंदी पहिरियां जी ॻाल्हि ॿी हुई, हाणे ॿी ॻाल्हि आहे, हाणे असां हिक ॿिए खे सम्झी विया आहियूं, हाणे हिक ॿिए खे मिली विया आहियूं। त इहो न सोचो पहिरियां ऐं हाणे हुनजी मोहबत इक्वल ई आहे, हुनखे तव्हां आदत विझी छॾी आहे, या त शुरू खां इहा आदत विझो ई न, ऐं जेकॾहिं विधी आहे त पोइ उनखे कंटिन्यू कयो, उनखे ॿुधायो। ऐं उहो इंसानु तव्हांजी शयुनि जो आदी थी वेंदो आहे। इहा ई शइ छोकिरियुनि जी ॻाल्हि आहे। छोकिरा शुरू में फ़ोन ते ॻाल्हाईंदा, सॼी सॼी राति ॻाल्हाईंदा, ॾींहं में बि ॻाल्हाईंदा, पंहिंजी मम्मी पप्पा जे साम्हूं बि ॻाल्हाईंदा, मानी खाइण वक़्तु बि ॻाल्हाईंदा। हिकदमि जॾहिं 15, 20, 2 महीना, 4 महीना गुज़री वेंदा आहिनि, हो अॻिलो माण्हू थोरो डिस्टेंस चाहींदो आहे, बोर थी वेंदो आहे। पोइ चवंदा मम्मी वेठी आहे मां नथो ॻाल्हाए सघां, बाबा वेठो आहे मां नथो ॻाल्हाए सघां, दोस्तनि में आहियां मां नथो ॻाल्हाए सघां, मूंखे निंड थी अचे मां नथो ॻाल्हाए सघां। छोकिरी त तव्हांजी ॻाल्हियुनि जी आदी थी वई आहे। त शुरू खां रिश्तो हिकिड़ो अहिड़ो रखो, या त ॾिसो उहा ई शुरू वारी ॻाल्हि आहे त तव्हां हिक ॿिए जे वक़्त खे सम्झो, हिक ॿिए सां अंडरस्टैंडिंग रखो था त ठीकु आहे, पोइ कॉम्प्रोमाइज़ सां रिश्ता हली वेंदा आहिनि। जेकॾहिं ॿिन्हिनि में बर्दाश्त न आहे ऐं ॿिन्हिनि जा पाण में जहिड़ा रहंदा त उहे रिश्ता हलणु इलाही मुश्किल थी वेंदा आहिनि। एनीवे, खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदी रहंदियूं। वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाणी ते पहुची वियो आहे। मां तव्हां सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कयूं बि, ऐं ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं हफ़्ते में 2 कलाक मां तव्हां सां गॾु ईंदी आहियां, हिते वेहंदी आहियां, कचेरी थींदी आहे, ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। मे बी होप तव्हां मुंहिंजी ॻाल्हियुनि खे कुझु सम्झंदा हूंदो या कुझु सम्झण जी कोशिशि कंदा बि हूंदो। मूंखे सुठो लॻंदो आहे। जेके बि जेकॾहिं मुंहिंजे ॻाल्हाइण में को ग़लति निकिरी वियो हुजे लफ़्ज़, त उनजे लाइ मां तव्हां खां माज़रत चाहियां थी। ऐं पंहिंजे घर वारनि जो, पंहिंजे प्यारनि जो, पंहिंजे वालदेन जो, पंहिंजे ॿारनि जो खोड़ सारो ख़्यालु रखो, ऐं मूंखे हमेशह पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। पंहिंजी होस्ट सदफ़ भुट्टो खे ॾियो इजाज़त। इंशाअल्लाह नेक्स्ट वीक वरी तव्हांजी ख़िदमत में मां हाज़िर हूंदसि। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़, टेक केयर एंड गुड नाइट।
सुहणी तो सिवा ही रूह मुंहिंजो छो नथो लॻे प्यारी तो सिवा ही दिल मुंहिंजी छो नथी लॻे कहिड़ो जादू कयो अथई ओ कहिड़ो मंतर पढ़ियो अथई कहिड़ो जादू कयो अथई कहिड़ो मंतर पढ़ियो अथई जो हर ॾींहुं मां हर राति मां तो लय लुछां तो लय रोआं सुहणी तो सिवा ही रूह मुंहिंजो छो नथो लॻे तड़पी फतकी तोलदा हूँ कया बैठो रोज रुआ तड़पी फतकी तोलदा हूँ कया बैठो रोज रुआ जो हर ॾींहुं मां हर राति मां तो लय लुछां तो लय रुआ सुहणी तो सिवा ही रूह मुंहिंजो छो नथो लॻे प्यारी तो सिवा ही दिल मुंहिंजी छो नथी लॻे कहिड़ो जादू कयो अथई कहिड़ो मंतर पढ़ियो अथई जो हर ॾींहुं मां हर राति मां तो लय लुछां तो लय रोआं सुहणी तो सिवा ही रूह मुंहिंजो छो नथो लॻे नाज़ुक कयां हाल महरम चवां तो मैं सब कुछ दिसां तोखे पंहिंजो सॼां किते नाज़ुक कयां हाल महरम चवां तो मैं सब कुछ दिसां तोखे पंहिंजो सॼां जो हर ॾींहुं मां हर राति मां तो लय लुछां तो लय रोआं सुहणी तो सिवा ही दिल मुंहिंजी छो नथी लॻे प्यारी तो सिवा ही रूह मुंहिंजो छो नथो लॻे कहिड़ो जादू कयो अथई कहिड़ो मंतर पढ़ियो अथई जो हर ॾींहुं मां हर राति मां तो लय लुछां तो लय रोआं सुहणी तो सिवा ही रूह मुंहिंजो छो नथो लॻे प्यारी तो सिवा ही रूह मुंहिंजो छो नथो लॻे